Welcome to Time News Studios. You are watching 4BN Bulletin. सोहेल वड़ाच सीनियर ऐं भरोसेजोगो सहाफ़ी आहे। सोहेल वड़ाच हिकु आर्टिकल लिखियो आहे, हिमायत, इनकार, एतराफ़ या तरदीद करण जो हर कंहिंखे हक़ आहे। हुकूमत तरफ़ां सोहेल वड़ाच ख़िलाफ़ कार्रवाई करण जी का बि तजवीज़ ॻोल्हट न आहे। वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्लाह जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। राणा सनाउल्लाह चयो आहे त जॾहिं का ख़बर नाहे हूंदी त पोइ नवां सूबा ठाहिण जहिड़ी ख़बर हलाई वेंदी आहे त जीअं कारोबार हलंदो रहे। नवनि सूबनि या 27वीं आइनी तरमीम बाबति हलंदड़ ख़बरूं कूड़ियूं आहिनि। मौजूदा हुकूमत या नून लीग न कंहिंखे बाईपास कंदी न ई करणु ॾींदी। जेका ॻाल्हि थींदी सभिनी जे साम्हूं थींदी। राणा सनाउल्लाह चयो आहे त PTI 5 अगस्त ते एहतिजाज जो सॾु ॾिनो हो। अवाम ॿाहिरि निकिरी भञ-ड्राह करे हा त छा PTI ज़िम्मेवार न हुजे हा। 9 मई ते बि PTI वारनि जे चवण ते माण्हुनि ॿाहिरि निकिरी भञ-ड्राह कई। PTI खे सियासी जमायत तौरु माफ़ी वठणु घुरिजे हा। PTI माफ़ी वठे हा त मामला ख़राब न थियनि हा ऐं बहितरी तरफ़ वञनि हा। लाहौर जी दहशतगर्दी रोड अदालत जिना हाउस हमले केस में गिरफ़्तार अलीमा ख़ान जे ॿिए पुट शेरशाह खे 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार कयल अलीमा ख़ान जे पुट शेरशाह खे ITC में पेश करे 30 ॾींहनि जे रिमांड जी इस्तदा कई। अदालत पुलिस जी इस्तदा रद्द कंदे 5 ॾींहनि जो रिमांड मंज़ूर कयो। 2 ॾींहं अॻु अलीमा ख़ान जे पुट शारेज़ खे गिरफ़्तार कयो वियो हो। गुज़िरियल ॾींहुं अदालत खेसि 8 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो हो। भाउ शारेज़ जी पेशीअ ते शेरशाह आयो हो। वापसी ते पुलिस खेसि गिरफ़्तार कयो हो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त पाक फ़ौज बलोचिस्तान जे अवाम सां कुलो कुले में मिलाए गॾु बीठल आहे। पाक फ़ौज बलोचिस्तान में अमन ऐं तरक़ी जी कोशिशुनि में भरपूर साथ ॾींदी रहंदी। ISPR मंझि फील्ड मार्शल आसिम मुनीर तुर्बत जो दौरो करे सिक्योरिटी सूरतहाल ऐं तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। ISPR मूजिबि आर्मी चीफ खे सिक्योरिटी डायनामिक्स ऐं फितनाल हिंदुस्तान जे ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन्स ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जो सिविल इंतज़ामिया सां मुलाक़ात में सुठी हुकुमरानी ऐं अवामी शमूलियत ते ज़ोर। फील्ड मार्शल आसिम मुनीर सां तुर्बत दौरे दौरान बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज़ बुगटी, चीफ सेक्रेटरी समेत ॿियूं अख़्तियारियूं गॾु हुयूं। आर्मी चीफ जवाननि खे ख़िताब कंदे ऑपरेशनल तयारियुनि जी वाखाण कई। कराची में भारतीय गुजी एजेंसी राह जो वॾो नेटवर्क पकड़िजी पियो। शहरंदर भारतीय एजेंट्स जा सेफ हाउस हुअण जो बि इंकशाफ। 8 जुलाई ते CTD ऐं हसास इदारनि गॾियल कार्रवाई दौरान गिरफ़्तार कयल 4 भारतीय एजेंट्स जे दहशतगर्द कार्रवाइनि खे वाइको करे छॾियो। एडिशनल IG CTD सिंध कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 18 मई ते मातली में रज़ाला निज़ामणी खे क़त्ल कयो वियो। वाक़े बाद भारतीय मीडिया ख़बर ॾिनी त दुश्मन खे मारियो वियो आहे। मास्टर माइंड संजय कुमार उर्फ़ फौजी शेखुपुरा जे रवासी सलमान खे पैसा ॾिना। सलमान 4 जवाबदारनि उमेर, सजाद, उबैदुल्ला ऐं शकील सां गॾु हैदराबाद आयो। जवाबदारनि 5 ॾींहं रेकी करण बाद रज़ाला निज़ामणी खे क़त्ल कयो। वाक़े बाद जवाबदार सलमान नेपाल फ़रार थी वियो। वाक़े में मुलविस जवाबदार उमेर असगर, सजाद उबैद, शकील अरसलान ऐं तला उमेर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। राह वारदात लाइ वॾी रक़म ख़र्च कई। मास्टर माइंड संजय कुमार उर्फ़ फौजी क़त्ल खे परॾेह मां हैंडल कयो। राह दहशतगर्दी ऐं टारगेट किलिंग जे लाइ कराची में नेटवर्क ठाहे रखियो हो। वाक़े में हिकु पाबंदी बढ़ियल तंज़ीम खे सहूलियतकारी में इस्तेमालु कयो वियो। सिंध जो गवर्नर कामरान टिसूरी आइनी उहिदो गैरकानूनी तौरु इस्तेमालु करे रहियो आहे। कंहिं उहिदे तां हटाए वञे। अॻूणे सिविल जज अहमद अली गबोर सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त गवर्नर कामरान टिसूरी लसानत वधाइण लाइ आइनी उहिदे जो ग़लति इस्तेमालु करे रहियो आहे। गवर्नर जो उहिदो गैर सियासी उहिदो आहे। कामरान टिसूरी उहिदे खे मख़सूस पार्टी लाइ इस्तेमालु करे रहियो आहे। गवर्नर हाउस जे सरकारी बजट सियासी जमायत लाइ इस्तेमालु करे कामरान टिसूरी हलफ़ जी भञकड़ी करे रहियो आहे। अॻूणे सिविल जज अहमद अली गबोर दरख़्वास्त में चयो आहे त सदर आइन जे आर्टिकल 101 जी छिक टे तहत वज़ीर आज़म जी गॾियल मुशावरत सां गवर्नर खे उहिदे तां हटायो हो। अहिड़ी तरह जो ख़त सदर खे लिखियो वियो आहे पर का बि कार्रवाई न थी आहे। दरख़्वास्त जल्द ॿुधणी लाइ मुक़ररु करण जी बि इस्तदा। सिंध काबीना जा 3 वज़ीर यूनिवर्सिटीज़ जा प्रो चांसलर मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। तालीम खाते सिंध जो वज़ीर सरदार शाह जनरल प्रो यूनिवर्सिटी जो प्रो वाइस चांसलर मुक़ररु। सिंध जे आपाशी खाते जो वज़ीर जाम खान चोरो इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जो प्रो चांसलर मुक़ररु। सिंध जो घरू वज़ीर ज़ियाल हसन नजार ला यूनिवर्सिटी जो प्रो चांसलर मुक़ररु। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो।
गुडू बिराज वटे वडी बोट डिक्लेयर, सखर बिराज वटे बे पानी जो चाड़, विचोले दर्जे जी बोट बरकरार। कोटड़ी बिराज वटे बे वकरा वधी विया, गुडू बिराज वटे मथां वकरो 5,34,921 रिकॉर्ड, हेठां वकरो 5,12,921 रिकॉर्ड। सखर बिराज वटे मथां वकरो 4,23,050 ते पहुची वियो, मथां वकरो 3,70,700 रिकॉर्ड। कोटड़ी बिराज वटे मथां वकरो 1,70,593 ऐं हेठां वकरो 1,63,268 रिकॉर्ड। फ्लड फोरकास्टिंग तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 24 अगस्त खां 30 अगस्त ताईं बरसातुनि जो इम्कान आहे। सिंधु दरिया जे वकरनि में वाध जो इम्कान। नसुल्ला गडाणी क़त्ल केस में फरियादी धुर जे वकील केस मीरपुर माथिलो जी दहशतगर्दी टोड़ अदालत मां ॿी कोर्ट मुंतक़िल करण जी दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। मीरपुर माथिलो ATC में साफ़ ई शहीद नसुल्ला गडाणी जे क़त्ल केस जो ॿुधणी थी। पुलिस गिरफ़्तार जवाबदार अस्कर लुंड खे पेश कयो। फरियादी धुर जे वकील केस ॿी कोर्ट में मुंतक़िल करण जी दरख़्वास्त दाख़िल करे आई। ॿुधणी 11 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। फरियादी धुर जे वकील सलाउद्दीन पवर चयो आहे त जांच ऑफिसर तब्दील करे ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जा नाला ख़ारिज कराया विया। जज बदिली करे पंहिंजे फ़ैसिले लाइ ॿियो मुक़ररु कयो वियो। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस सलाउद्दीन पवर जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि सभिनी जे साम्हूं आहिनि त कीअं केस ऑफर्ज़ कई वियूं। जवाबदार धुर जे वकील चयो त केस जूं 27 ॿुधणियुनि दौरान फरियादी धुर पेश न थी। अॼु फरियादी धुर जे वकील पेश थी अदालत ते बैतमादी ज़ाहिर कई। केस खे डिले करण लाइ ईअं कयो पियो वञे। हिन केस खे बि उमिरि रुबाब वारे केस जा सॼी सिंध में रुलायो वेंदो। सिंध में बरसाति बाद स्कूलनि जूं ज़बून हल बणियल, इमारतूं उस्तादनि ऐं ॿारनि लाइ ख़तरो बणिजी वियूं। 60 मील भरिसां ॻोठ कोड़ो खान रिंद जे प्राइमरी स्कूल जी छत जा चापड़ धमाके सां किरी पिया। ॿारड़ा ऐं उस्ताद मौजाने तौर महफ़ूज़ रहिया। ॿारनि जो इमारत जी मरमत थियण ताईं स्कूल न वञण जो ऐलान। सदातपुर जे गवर्नमेंट कैंपस बॉयज़ हाई स्कूल लुंडो जे छत जा चापड़ किरी पिया। उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ज़बून हल इमारत जी मरमत कराइण जो मुतालबो। तलार में ज़बून हल बणियल स्कूलनि जी इमारतनि जी मरमत न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। सियासी समाजी अॻुवाननि वॾे अंग में शिरकत कई। ॾेई भरिसां प्राइमरी स्कूल उस्मान खोसो जे इमारत जी छत किरण सबबि ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर। नौशरो फिरोज़ में 3 वरनि जो ॿारड़ो गटर नाले में किरी फौत। घर ॿाहिरां नीगर वजदान पुटु वाजिद लाशारी रांदि खेॾण दौरान गटर नाले में किरी पियो। वारसनि नीगर खे कढी अस्पताल पहुचायो। डॉक्टर फोथण जी तस्दीक कई। फोती ॿार जे वारसनि इंतिज़ामिया खे वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो। आला अख़्तियारनि खे कार्रवाई करण जी अपील। खाणोट भरिसां स्कूल वेंदे ॿारड़ो गटर नाले में किरी पियो। इलाइक़े वासी नीगर खे बचाए वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम